सखरन इंडस पब्लिक सोशल फॉर्म जे ज़िले शहीद बेनज़ीराबाद ऐं ज़िले जे चइनि ई तालकनि जे नवनि चूंडियल आयल उहिदेदारनि जी हलफ़ वफ़ादारी जी तक़रीब मरहबा हाल में मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान इंडस पब्लिक सोशल फॉर्म जे सरपरस्त आला सरदार अब्दुल सत्तार कीरियो खेनि हलफ़ खणायो। उन खां अॻु ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल कीरिया बिरादरी जे मौज़ शख़्सियतुनि खे स्टेट सेक्रेटरी निसार अहमद कीरियो तरतीबवार स्टेज ते घुराए खेनि लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया। जत केतिरनि ई महिमाननि पारां सरदार अब्दुल सत्तार कीरियो खे लुंगियूं पाराई वयूं। आसिफ़ शकूर ख़ानज़ादा पारां सरदार अब्दुल सत्तार कीरियो खे सोनो ताज ऐं शाहिद शकूर ख़ानज़ादा पारां बोस्की जो पटको पारायो वियो। हिन मौक़े ते सरदार अब्दुल सत्तार कीरियो ॻाल्हाईंदे चयो त इंडस पब्लिक सोशल फॉर्म जेको फलाही ऐं समाजी इदारो आहे, जंहिंजो मक़सदु इंडस पब्लिक सोशल फॉर्म जे कारकुननि समेत मक़ामी माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ आवाज़ उथारणु ऐं अमली जिदोजहद करणु आहे। असां पुरुमीद आहियूं त नवनि चूंडियल आयल उहिदेदारनि मां त हू फॉर्म ऐं उहिदे जो दुरुस्त इस्तेमालु कंदा। इन मौक़े ते अलाह उभायो कीरियो, ग़ुलाम क़ादिर कीरियो ऐं डॉक्टर मोहम्मद अयूब बिलावल ख़ान कीरियो ऐं ॿियनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।